अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल वेरनि जी बस्ती जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। वेरनि जी बस्ती ड्रामो आख़िरकार किथे पुॻो आहे ऐं कॾहिं हलंदो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वेरनि जी बस्ती ड्रामो जेको आहे सिंध टीवी वारनि जी प्रोडक्शन आहे। इन जी ड्रामे जी तारीख़ जो ऐलान फ़िलहालु नाहे कयो वियो ऐं इहो ईंदो भला कॾहिं, भला इहो असां तव्हांखे ॿुधायूं था ऐं तव्हां असांजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कजो। वेरनि जी बस्ती हिकु सुठो सब सीरियल आहे, बहितरीनु सब सीरियल आहे ऐं इन में सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें हाजन तीवणो, रिमशा शहज़ादी, अहमद अली शेख ऐं उन सां गॾोगॾु अज़ीज़ कंबराणी ऐं खोड़ सारा ॿिया अदाकार। ऐं दोस्तो इन जी जेको आहे न पहिरीं एपिसोड कॾहिं ईंदी, आख़िरी सुवाल ऐं पहिरियों सुवाल तव्हांजो इहो ई हूंदो आहे कमेंट में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरियों इन जा ईंदा टीज़र। पहिरियों टीज़र ईंदो, ॿियों टीज़र ईंदो, वरी ईंदो टियों टीज़र। उन खां पोइ जेको आहे चोथें प्रोमो में सॼी डिटेल्स ॾिनी वेंदी। टीज़र में तव्हांखे डिटेल हू न ॾींदा, सिर्फ़ु झलकियूं ॾींदा ड्रामे जूं, जीअं तव्हां ॾिसो सम्झण जी कोशिशि कयो त कहिड़ी तरह जो ड्रामो आहे। उहो टीज़र में तव्हांखे उहो झलकियुनि ज़रिए सम्झाइण जी कोशिशि कंदा। नालो बि न ॾींदा टीज़र में, तारीख़ बि न ॾींदा टीज़र में। ऐं प्रोमो जेको ईंदो उन में सभु कुझु तव्हांखे कहाणी बि ॿुधाईंदा त कहाणी छा आहे ऐं उन में प्रोमो में तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा त कहिड़ी तारीख़ ते रिलीज़ कयो वेंदो। सभु कुझु बसि तव्हांखे कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो आहे।